पूज़ी टाप पता ना पूज़ी टाप लाही चाड़ी जेका है तव्हां ॾिसी सघो था। पूज़ी टाप लाही चाड़ी ही हेठि ॾिसो था मंज़र तमामु हेठां ई आहे। हे पूज़ी टाप ऐं वॾी मुश्किलनि सां ड्राइवरनि खे चैलेंज आहे हितां गाॾी चढ़णु। वरी तकलीफ़ सां गाॾियूं चढ़नि थियूं पियूं, ख़ासि करे जेके हेवी लोड वारियूं गाॾियूं आहिनि उन्हनि जे लाइ वॾी मुसीबत आहे। पूज़ी टाप अदा ॿुधायो न पूज़ी टाप ते माना हींअर असां मौजूदु आहियूं। पत्थर उते थोरो झलजाए 2 मिंट बाबा। न हलिया हलो बस न सर वो मज़ो नहीं दो। पूज़ी टाप असल सीन तो वठो न। अच्छा उता हलो सही हितां अॻिते हिते छाई चारे सदा इहो हिते हे पत्थर हल तुंहिंजी न बाबा हिते बि यार सदो हाणे टाप जो असां तव्हांखे दोस्तनि खे मंज़र ॾेखारियूं। हींअर गाॾी बीहारी आहे साईं पूज़ी टाप ते असांजी संगत लथी आहे। अदा ख़्यालु कयो पत्थर थिड़ी बि सघनि था। ही दोस्तो तव्हां ॾिसो पूज़ी टाप जी लाही ही हलिया वियासीं। ही साम्हूं गाॾियूं वञनि थियूं वो ही आहे पूज़ी टाप। हे हेठां ई ते अञा हेठि में गाॾियूं वञनि थियूं। ही तमामु मथी ऊचाई ते असां मौजूदु आहियूं। अच्छा अचो असांजो बाबा हाणे ईंदो प्रिंस ऑफ होप। दोस्तो ही हुई पूज़ी टाप जी चाढ़ी ऐं तमामु वॾी चाढ़ी आहे। अञा हेठां ई हले थी पई। तमामु ख़ूबसूरत मंज़र ही बलोचिस्तान जा। असां हींअर कराची खां तक़रीबन 270 किलोमीटर जी फ़ासिले ते आहियूं। हीअं असांजी संगत रवां दवा आहे। हींअर वेंदासीं न अंदर विचों सही तो भरे न तो ही पंहिंजो था बिलावल फ़ुकर साहब। बिलावल साहब तव्हांखे कीअं थो लॻे सॼे पूज़ी टाप जी चाढ़ी ॾिसी? अजीब मंज़र आहे। अल्लाह ख़ैर करे। आमीन आमीन। बसि हाणे अॻिते असांजो वरी सफ़र रवां दवा आहे। असां प्रिंस ऑफ होप ते हाणे हलंदासीं।